नाज़रीन अव्हांखे अहम ख़बर ॾींदा हलूं त राणीपुर में अगवा थियल नींगर आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ जस्कम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवानी में सवे माण्हुनि नेशनल हाईवे ते धरणो हयो आहे, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। राणीपुर ऐं शाहजी मशीन मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर वक़ार सोलंगी ऐं नज़ीर सोलंगी मूजिबि राणीपुर मां 5 ॾींहं अॻु अगवा थियल 8 सालनि जे मासूम आदेश कुमार जी अगवा ख़िलाफ़ ऐं उन जी बाज़ियाबी लाइ जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवानी में हाईवे ते सवे माण्हुनि धरणो हयो, जंहिंमें शहरी सिविल सोसाइटी ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं शामिल आहिनि। हुननि चयो त जेसिताईं आदेश कुमार खे आज़ादु न करायो वेंदो तेसिताईं धरणो जारी रहंदो। नाज़रीन अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त राणीपुर में अगवा थियल नींगर आदेश कुमार जी बाज़ियाबी लाइ जस्कम जे मरकज़ी अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवानी में सवे माण्हुनि नेशनल हाईवे ते धरणो हयो आहे, जंहिं सबबि ॿिन्ही तरफ़नि खां ईंदड़ वेंदड़ गाॾियूं बीहजी वयूं। राणीपुर ऐं शाहजी मशीन मां एसएस न्यूज़ जे रिपोर्टर वक़ार सोलंगी ऐं नज़ीर सोलंगी मूजिबि राणीपुर मां 5 ॾींहं अॻु अगवा थियल 8 सालनि जे मासूम आदेश कुमार जी अगवा ख़िलाफ़ ऐं उन जी बाज़ियाबी लाइ जस्कम अॻवान डॉक्टर नियाज़ कालाणी जी अॻवानी में हाईवे ते सवे माण्हुनि धरणो हयो, जंहिंमें शहरी सिविल सोसाइटी ऐं इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं शामिल आहिनि। हुननि चयो त जेसिताईं आदेश कुमार खे आज़ादु न करायो वेंदो तेसिताईं धरणो जारी रहंदो।